रिकॉर्ड थे तो बस कुले ते थपकी दई 30 बतियूं हलियो गए पर अदा ने कुछ पूछी था न छा पुछणा था हां छा पुछणा था त घणा ॾींहं कढंदो सॼी ज़िंदगी मखलूस थी वई आहे पाण सॼो घर डावाडोल करे छॾियो हूंदो ईशान त मुंहिंजो एॾो हाल किथे जो चई चुप कर त पोइ कंहिं हिते तोखे रोकियो आहे मां त चवां थो वञ पंहिंजे घर पंहिंजे मुड़ुस सां पंहिंजे बचनि सां ख़ुशि थी अदा तूं नथो सम्झी नदीम जे अचण सां मूंखे घर में न ॾिठो न त वरी राति मांखे चई ॾींदो हा सही सही थी चवई अदा इहो न नदीम साहब जॾहिं ॿाहिरि कटे पेट पीअण खां पोइ घर वापसि ईंदो आहे हिनखे न ॾिसंदो त चिड़ी त पवंदो न एहसास तूं मुंहिंजो नॾो नहीं जो जेल ते पर नदीम ते तो कोई कटलू तो करी अदा इनखे समझा बस कई आई जान मुझे यमन जे शहजादे खे कुछ भी न चवंदासीं अरे रे ऐसा है ना चाहे है ये वठी तो किस्त में हणो बाबा जो ये टुकड़ा थी नहीं अजीब माण्हू आहे यार तूं बि मोबाइल हलाइण में छा आहे माण्हू अपडेट बि न थिए छा अपडेट थियण जो बि को वक़्तु हूंदो आहे वक़्तु हूंदो आहे 15 वीहो ॾींहं आहे त ॿधा वेठा आहियूं सभु जो सभु घर में अजीब मुसीबत आहे यार न काॾे वञी था सघूं न कुझु करे था सघूं न वरी घुमी फिरी था सघूं त पोइ कंहिं रोकियो आहे तोखे वञो पंहिंजे यारनि सां वञी कचहरियूं कर माण्हू थुकूं न तई त पिणस घर में सकरात में पियो आहे हे बस पते तो यारनि सां फोटू कंदो मूंखे हंदा न वञा थो मां पाण वञी वियोसि वञो वञो
मुझे तब ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर हिक बहितरीन इंसान सां ईअं छो थी रहियो आहे जेको पंहिंजे वक़्त जो हिकु सुठो उस्ताद कहाणीकार नाफ़िक नफ़ीस माण्हू हुयो। नफीस नरम मिजाज माण्हू उस्ताद शायर कहाणीकार सकरात में कल्चर डिपार्टमेंट जी बेअस पंहिंजे पर में त अखबार जे मेन सुबे जी ख़बर आहे पर रिटायर्ड उस्ताद अल्लाह बख्श आज़ाद जी वसियत मुताबिक़ उनजी खुदाई खे ॾिसंदे कल्चर डिपार्टमेंट खे कंहिं बि क़िस्म जी का तकलीफ़ न आहे। ज़रूर ज़िंदगी में का अहिड़ी कहाणी खरी अथई न जंहिं सकरात में विधो अथव। अनवर अनवर तूं हिते असां सां दुख में शरीक थियण आयो आहे या ताना दुख में शरीक थियण त पोइ इहे पंहिंजा ज़हन में ॿुधल पाण वठंदे न पियो। इमरान उहा बि असांखे ख़बर आहे त तूं असांजो सॻो भाउ न आहीं जे असांजो न त पोइ हुनजो ख़्यालु कर जंहिं तोखे पंहिंजी औलाद वांगुरु पाले ताते जवान कयो आहे। अजायो वरी इमरान इमरान जी अबा वन पीवत वन में वन रिया तो मां रब जी रज़ा की खबर ही नथी पवे। अरे ये आप आती मायना बिटिया सासू मां माफ कजा गलती भैया सॉरी 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 तूं समझो त हीअ पर तूं त हिनजी अमर हा ये मुझी भी मां सासू मां माफ कजा मुझको सासू मां माफ करे ना ओ गलती मोरे तो कोचो हट पे खोया था सुधर जी मैं नशे में घर में आ गया मुझको सासू मां माफ करे ना गलती मोरे से हो गई उठाओ तो मथे हाँ माँ हाँ मुझे माफ कर दे अरे माया अम्मा वो बिटिया दिस शर्म न थो अचे कहिड़ो पंहिंजो हाल करे आयो पुछो अरे हली नथो सघी ॻाल्हाए नथो सघी अहिड़े पेर खां ॿुधी नथो वरी माफ कराया था काटे दो पिया बस ये करे मुझे करे रोज तो मत रो तू जो यो रोज क्यों मुझे तो जिंदगी बर्बाद करने चली है मैं ये भी वाली शीरी थी भैया अरे दे
तो माने चाबो तो चाबो भी न चाहता अरे आए तो चेहरे ही पूर्ण चलो अरे दिसे तो बाबो सका हाथ में पयो आ वो हास्य के बचन आयो अरे ये नो पानी अरे करे जातो ना हल्ले निकल बाप हल हल लोगे लोगे दीवाना है अरे आज से आप पानी में भी हल्लो निकलो निकल बाप निकलने अदो वो करती हूं जो करे रिकॉर्ड मुझे दे हां पानी बोल अरे खबरा हल्ला अरे हल्लो लोगों ने दिन से रिकॉर्ड दिए नहीं हल हल तो बाजू मां तो दवाई हाथ से बाजू हल्लो रे हल्ला में जी हल तो देवी जी देखा हल्ले रे आप पता भी जीरे खा रे अकेला मिल जाए हल्ला ने हल्ले तेरे वहां से गाड़ी लो हल्ले हल्ले रे निकल हल ये हुई ना तुझे पसंद की शादी हाँ जैसे करे खुदकशी पई करे इमरान मन पीवट में मन मां कॾहिं धीउ जी दुश्मन थींदी आहे आसिया हुन वक़्तु तोखे मुंहिंजी का बि ॻाल्हि सम्झ में न पई अचे अंदरि जे घोड़े ते सवार हुई पर हाणे तोखे मुंहिंजी हर ॻाल्हि सम्झ में ईंदी। अदा काॾे वियो रक्षा बि चढ़े आया इहे त वरी मोटी अचे रक्षे वारे खे चई छॾियो आहे त हुनखे वञी दर ते लाहे अम्मा 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 बाबा के चपन ते मुस्कुराहट अची वई आहे अम्मा अम्मा वाकई मुस्कुराए रहियो हो त कीअं तव्हां दरवाज़े ते पहुता त ख़बर न आहे त कहिड़े सूरनि में आहे हिनजे अंदर में कहिड़ी जंग निकिरी आहे न कुझु चई सघे थो न वरी कुझु ॿुधाए सघे थो पर ॿुधंदो भई सम्झंदो त ज़रूरु हूंदो जॾहिं इंसान जे अॻियां हुनजा अमाल अची साम्हूं बीहंदा आहिनि हुकुम जी चङाई ऐं मंगाई खे सवारे अची वई ॿाहिरां Yes. मुझे ते हुजण या मुंहिंजो सां कहिड़ो फ़र्क़ु पए डॉक्टर त न आया न को मां ॾिस मां ॾिस बाबे जो प्यारो ऐं लाडलो पुटु डॉक्टर त न आया अकेली थी हुजण जे करे सभ खां वधीक नाज़ नखरा त तो कया हुन सां हाणे बि हिकिड़ी राति में न सिकी न दे मुंहुं सघे न तूं छॾे सघे राति जो हिकु थिए त बि छॾे आए हिनखे घर छो चवंदी आहियां ये छो चवंदी आहियां मां तुंहिंजी गैर मौजूदगी में सभु रुची चुका है मूंखे बादे बादे इजाज़त न आहे जो रुगो पेकर में रहा ऐं हिकु महीनो शहर में 12 महीना ई पूरा समीना जो में छा हाँ उनजो ज़िक्र छो थी करे उनजो त वॾो वरी कोन्हे कोन तुंहिंजी ज़ाल हुजण जे करे हिन घर जी बात छो रही आहे अॼु जे करे हुजे हा त अम्मा बाबे जी ख़िदमत करे थी त उहो घर जो ॿियो को कमकार करे वञे हा हींअर बि त सॼो घर जो कमकार अमाई थी करे तो कहिड़ा पाड़ा मारिया आहिनि वाह वाह साईं वाह कहिड़ो न ख़ुशि नसीब उस्ताद अल्लाह वो मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त कहिड़ो न ख़ुशि नसीब आहे उस्ताद अल्लाह ऐं केॾी न फर्मा बरदार अथसि औलाद अल्लाह अहिड़ी के दुश्मन खे बि अम्मा
अमा मां चवाए तो समझाए पंहिंजे पुट खे अजायो वरी अरे घर खां त ॿाहिरि कढाए छॾी अञा ॿियो छा कजे हा अल्लाह साईं हाणे पंहिंजी अमानत खे कहर सां मोटाए वठ त भलो आहे ना मां न अॼु 5 ॾींहं आहे जॾहिं असांजी हिमत जवाब ॾेई वेठी आहे त हुन सां कहिड़ी हालत हूंदी अॻे पोइ हाणे कंहिंखे हलणो आहे मूं त हसर ई पले छॾियो या अल्लाह मालिक साईं मोकिलीस मालिक साईं मोकिलीस अलिया छो देर कई आहे तूं अलिया हिनजे अंदर में कहिड़ी मूंखां वधीक नथो थिए अलिया छॾीस कई ना आहे हिनखे कंहिंजो इंतज़ार अलिया हिनखे एॾी ओॾी चुरूं न आहे बंदि ई न आहे करणी बाक़ी छा तॾहिं मां लुॾां ॾिसेंदो एॾे ओॾे माना रिकॉर्ड थे लुॾे न कंटिन्यू हुजे हाणे हुन सां 35 सालनि जी यादूं रहिजी वेंदी वाकई में बाबा सां मुंहिंजा अलाए केतिरी घणियूं आहिनि बाक़ी जेकी कॾहिं बि न विसरंदी बिल्कुल तो तू हुनजो सिकीला सां प्यारो पुटु आहे जी न बाबा सभिनी खे हिकु ई छोकिरो अलिया मां बिल्कुलु नथो मञा इहो त बाबा सभिनी खे हिकु जेतिरो घुरंदो पुट मां पीउ जे लाइ सभु औलाद हिकु जहिड़ी हूंदी आहे कूड़ा माइयो बिल्कुलु कूड़ा जे हीअं हुजे हा न त मां घटि में घटि महसूस त कयां हा न मूंखां जेतिरो थी सघे मूं कयो न तव्हांजे लाइ अमा गुज़रियल वक़्तु वधंदो कोन्हे हा पर ॻाल्हियूं यादि हूंदियूं आहिनि बाबा मुंहिंजी का बि ख़्वाहिश पूरी कोन कई का बि न पोइ भले उहा एतिरी छो कोन हुजे उन्हनि ॾींहंनि में असीं ग़रीब हुयासीं पुट एतिरा बि ग़रीब कोन हुयो अमा जो मूंखे 10 या 15 रुपए जो को राज़िको ख़रीद करे न ॾेई सघो हुन कॾहिं बि पाण ते रुपयो ख़र्च न कयो हुयो जेकी पघार मिलंदी हुई तव्हां ते ऐं हिन घर ते ख़र्च हूंदी हुई बस कर अमा बस मुंहिंजी अखियुनि पहिरियों भेरो नओं बूट तॾहिं ॾिठो जॾहिं मूंखे पंहिंजी पहिरीं पघार हथ में मिली न त सॼी ज़िंदगी मूं पुराणा फाटल चटियूं लॻल बूट पाए गुज़ारी ग्रेजुएशन ताईं तालीम मूं पैदल हासिल कई पैदल कॾहिं हुनखां लिफ्ट कॾहिं हुनखे औलाद कॾहिं हुनखे मिनतूं हिकिड़ी मामूली साइकिल बि कोन मिली मूंखे हा शाबाश थी पुट शाबाश थी तोखे इहो त सभु कुझु यादि आहे पर हुनजे प्यार ऐं शफ़क़त वारी का बि ॻाल्हि यादि न आहे यादि थी हुन तोखे जवाब ॾिनी हुई तूं चई 5 सालनि जो हुई सॼी राति तोखे पंहिंजे सीने ते सुम्हारे
रोईंदो रहियो। उहा चमाट तुंहिंजे ग़लती न पर मुंहिंजे दिल ते लॻी, पर मुंहिंजे दिल ते। केतिरी फिटकार ऐं मलामत कई हुई मूं पाण खे। दिल पई चवे त तूं ई बञी विटी करे छॾिया जेको तुंहिंजे गल ते लॻो आहे ऐं तुंहिंजी निंड करे वञण खां पोइ तुंहिंजे हिन गल ते केतिरियूं चुमियूं ॾिनियूं मूं। ऐं यादि